शाह अस्त हुसैन, बादशाह अस्त हुसैन, दी अस्त हुसैन, दी पनाह अस्त हुसैन, सरदाद न दाद दस्त दर दस्ते यजीद, अक्का के बिनाए ला इलाहा अस्त हुसैन, अस्त हुसैन। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलल हुसैन व अला अली इब्नुल हुसैन व अला औलादिल हुसैन व अला अस्हाबिल हुसैन। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, धरती टीवी पारां माह मुहर्रमुल हराम जी ख़ुसूसी नशरियात सलाम या हुसैन में आऊँ आवां जी मेज़बान सैयदा उम्मे अबिहा ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे काशिफ़ मेहदी सियाल। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं फ़ज़ाइल इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते। ऐं अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मदू कयो आहे मज़हबी स्कॉलर क़िबला नज़ाकत अली पताफ़ी साहिब खे। क़िबला अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। क़िबला ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। ऐं अॼु असां गुफ़्तगू कंदासीं हिकु अज़ीम हस्ती, हिकु अज़ीम ज़ात ते, जंहिंजे करे असां ही प्रोग्राम सलाम या हुसैन जो गुलदस्तो धरती टीवी ते सजायो आहे। ऐं अॼु असांजो मौज़ू इलाही ख़ूबसूरत ऐं इलाही मुनफ़रिद आहे, छो जो ज़ात ही एॾी बुलंद एॾी बालातर आहे। ऐं शाइर लिखे थो त पूछो यज़ीद से तेरा राज कहाँ है, वो खून से आलूदा तेरा ताज कहाँ है। पूछो यजीद से कि तेरा राज कहाँ है, वो खून से आलूदा तेरा ताज कहाँ है। जिंदा है हुसैन इब्ने अली, जिंदा रहेगा, लानत के सिवा तेरा जिक्र आज कहाँ है। लानत के सिवा तेरा जिक्र आज कहाँ है। क़िबला गुफ़्तगू जो आगाज़ कंदासीं फ़ज़ाइल इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां। क़िबला छा अज़ीम हस्ती आहे हज़रत इमाम हुसैन जी, जंहिं करबला में तमामु अंबिया जी महिनतुनि खे बचायो आहे, जेका सबबु आहे दीन इस्लाम जी बका जी? जी बिल्कुलु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम नवासा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं उन्हनि जे तारुफ़ में इहो ई जुमिलो काफ़ी आहे त हज़रत अली अलैहिस्सलाम जा फ़र्ज़ंद अर्जुमंद आहिनि ऐं उन्हनि जी वालिदा मोहतरमा जो नालो हज़रत फ़ातिमतुज़ ज़हरा, यानी अज़ीम मर्तबो। अज़ीम मर्तबो। कबीले ख़ानदान ऐं नसब जे हवाले सां अगरि ॾिठो वञे त पंहिंजो इमाम अलैहिस्सलाम जो जेको नसब आहे उहो तमामु आला आहे। अगरि हसब जे हवाले सां ॾिठो वञे, फ़ज़ाइल जे हवाले सां ॾिठो वञे त इमाम जा फ़ज़ाइल जेके आहिनि उहे मां सम्झां थो 1400 साल गुज़रण खां बावजूदु अॼु ताईं असां उन मां फैज़ हासिलु कयूं पिया। केतिरी वॾी अज़ीम हस्ती हूंदी जंहिंजे लाइ यकीनन कुझु माण्हू हिते सोचींदा आहिनि त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शायदि इहा ई फ़ज़ीलत आहे जो उहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नवासा आहिनि, या हज़रत इमाम अली अलैहिस्सलाम जा फ़र्ज़ंद आहिनि, हज़रत फ़ातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह अलैहा उनजी वालिदा आहे। सिर्फ़ु इहो उन्हनि जे लाइ फ़ज़ाइल न आहे, उन ई खां अलावा उन्हनि जी शख़्सियत जेका आहे, अगरि उन्हनि ते गौर कयो वञे त उन्हनि जी शख़्सियत अहिड़ी त अज़ीम शख़्सियत आहे जो उन्हनि जो हर किरदारु, बल्कि मां इहो चवंदुसि त उन्हनि जो हर क़दम ऐं हर विख जेका आहे असांजे लाइ राहे अमल आहे ऐं असांजे लाइ लाहे अमल हुजणु खपे, ख़ुसूसन हिन दौर में जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी असां विलादत जे बारे में कुझु शयूं पढ़ंदा आहियूं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी विलादत जॾहिं थी आहे त उन ई वक़्तु ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी करबला खे यादि कयो आहे ऐं उन जो तारुफ़ कराए छॾियो। बीबी उम्मे सलमा तमामु वॾी शख़्सियत, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी उम्महातुल मोमिनीन मज़ा हिकु आहे। इहा उहा बीबी आहे जंहिं खां कुझु रवायतूं नक़ल थियल आहिनि हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी विलादत खां वठी हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे करबला रवानगी ताईं, बल्कि 10 मुहर्रम करबला ताईं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जूं रवायतूं जेके हज़रत बीबी उम्मे सलमा खां नक़ल थियल आहिनि। उन खां अलावा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन नवासे, छो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नवासा हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॿई आहिनि ऐं ॿिन्हिनि जो किरदारु जेको आहे उहो आला आहे। ॿिन्हिनि जो जेको किरदारु आहे उन खे अगरि असां अगरि उन्हनि जो ॿिन्हिनि जो गॾियल किरदारु हुजे, यानी ॿिन्ही जूं गॾे ई फ़ज़ीलतूं आयूं आहिनि। जीअं हिकिड़ी हदीस आहे, तव्हां तमामु घणो ॿुधी हूंदी त इन्नल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहलल जन्नत, यानी हसन
ऐं हुसैन जवाननि जन्नत जे हिकिड़ो जवाननि जा मशहूरु वाक़ियो सरदार बि आहे आहिनि। जी, जंहिंमें बिल्कुलु। रसूल ख़ुदा जॾहिं हसन हुसैन खे कंधनि ते सवार कराईंदा हुआ, जॾहिं मदीने जी गलियुनि में खणी वेंदा हुआ त माण्हू इहो ई चवंदा हुआ त केॾो ख़ूबसूरत सवार आहे, त रसूल ख़ुदा चवंदा हा वापसि अच, तूं सवार जी ॻाल्हि थो करीं, तूं सवारियूं ॾिस त केॾियूं ख़ूबसूरत आहिनि, यानी हसन हुसैन जहिड़ियूं सवारियूं आहिनि, एॾियूं अज़ीम जी सवारियूं। बिल्कुलु। ऐं इहा वाक़िअनि रवायत जेका आहे उहा हज़रत उमर इब्न ख़त्ताब खां रवायत थियल आहे, यानी साहबी रसूल हज़रत उमर इब्न ख़त्ताब जेको ख़लीफ़ा राशिद बि आहे ऐं मुसलमाननि जो हिकु अज़ीम तरीन जेको आहे उहो ख़लीफ़ो आहे, जंहिंखां रवायत आहे त उहे चवनि था त मां हिकु दफ़े ॾिठमि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुश्त मुबारक ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम आहिनि ऐं उन्हनि जेको अॻिते वधी करे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे चयो त ऐं हुसैन तव्हांजी सवारी यानी जंहिं ते तव्हां सवार आहियो तव्हांजी सवारी केॾी ख़ूबसूरत आहे, केॾी भली सवारी आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमाइनि था त ऐं उमर इब्न ख़त्ताब ईअं चओ त सवार केतिरो बहितरीनु आहे। बिल्कुलु बेशक, सवाल कहिड़ा ख़ूबसूरत आहिनि। यानी हितां असांखे ख़बर पए थी त फ़ज़ाइल इमाम हुसैन ऐं केॾा उन्हनि जी बुलंद ऐं हैसियत केॾा जो वाला मक़ाम छा आहे, जी बिल्कुलु। पर अफ़सोस जो मक़ाम आहे जो उम्मत रसूलुल्लाह ते कलमो पढ़ण वारनि उनजो मक़ाम न सुञातो ऐं ख़ाने ख़ुदा में नवाज़ रसूल जो क़त्ल करण लाइ तयारु थियो, या जिते के काफ़िर जो खून वहाइण ऐं हराम रसूल आहे। ख़ुदा जॾहिं हिजरत था कनि छा, मौला हुसैन जॾहिं हिजरत था कनि त छा था चवनि, इहो ई चवनि था त मां खाना ख़ुदा जी हुरमत बाक़ी रखण लाइ करबला जो सफ़र इख़्तियार थो कयां, दीन जे बका लाइ। निकिता आहिनि तॾहिं बि इमाम हुसैन जिन बारहा इहा शइ जो चवनि था पिया त आउं निकितो आहियां फ़क़ति पंहिंजे नाना जी उम्मत जी इस्लाह जे लाइ। बिल्कुलु जी बिल्कुलु। त हिननि जो अज़ीम हिकिड़ो मक़ाम ऐं जेको आहे मर्तबो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं करबला जे मैदान लाइ तयारु थियनि पिया निकिरनि पिया 28 रजब जेका रवायत आहे 28 रजब ते इमाम अलैहिस्सलाम जॾहिं उतां खां रवाना थिया त रवाना थियण खां पहिरियां हज़रत बीबी उम्मे सलमा, हज़रत मोहम्मद हनफ़िया उन्हनि खे वसीयत करे निकिता आहिनि। अगरि तव्हां तारीख़ पढ़ो त तारीख़ में इहे लफ़्ज़ आयल आहिनि त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम मोहम्मद हनफ़िया खे वसीयत कई आहे ऐं उन में लिखियो आहे त मां हिन वक़्तु जेको मुंहिंजो ख़ुरूज आहे या हिन वक़्तु जेको मां निकिरी रहियो आहियां इहो मुंहिंजो निकिरणु जेको आहे कंहिं बि शर व फ़साद जे लाइ न आहे। बेशक ईअं न हुजे त अॼु खां पोइ 1400 साल खां पोइ या 1500 साल खां पोइ या जेतिरे ताईं क़यामत अचणी आहे, छो जो इन वाक़े खे त हर वक़्तु क़यामत ताईं रोशन रहणो हुयो। ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेको वसीयत लिखी त वाजिबी किताबनि में तारीख़ जे मकातिल में मौजूदु आहे त उन्हनि फरमायो त मां इन लाइ न आहियां निकिरी रहियो त मां उम्मत में को फितनो ऐं फ़साद बर्पा करणु चाहियां थो, मां इन जे लाइ बि न आहियां निकिरी रहियो ताकी मूंखे हुकूमत वठणी आहे, न ई हुकूमत जी लालच आहे मूंखे, न ई मां फितने फ़साद जे लाइ मां निकिरी रहियो आहियां। मां अगरि अॼु निकिरी रहियो आहियां त मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त मां पंहिंजे नाना जी उम्मत जी इस्लाह करणु चाहियां। बेशक बेशक नाज़रीन, केतिरा अज़ीम उहे इमाम, उहे असांजा रहनुमा जिन उम्मत जी इस्लाह जे लाइ करबला जे रणपट में पंहिंजे असहाब अंसार सां गॾु दीन इस्लाम जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं। क़िबला हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़ात हूअं तमामु ई जेको आहे आलम इस्लाम बल्कि तमामु आलम इंसानियत लाइ जेको आहे नमूने अमल आहे। पर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़िंदगी मां को अहिड़ो वाक़ियो ॿुधाईंदा पाण जे नंढपिण में जेको असांजे लाइ नसीहत भरियो हुजे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो नंढपण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़िंदगी सां मुंसलिक हुयो ऐं हर ॾींहुं हिकिड़ो नओं वाक़ियो हुयो। बेशक अगरि ॾिठो वञे त मुख़्तलिफ़ वाक़ियात तारीख़ में मौजूदु आहिनि अॼु ताईं, ऐं उन्हनि मां हिकिड़ो वाक़ियो अहिड़ो आहे जेको करबला सां बि निस्बत रखे थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिदायत जा मीनार हुया। बेशक उन्हनि जो हर लफ़्ज़ असांजे लाइ राह हिदायत आहे ऐं असांजे लाइ क़ाबिल अमल आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में कुझु वाक़ियात अहिड़ा हुया जेके इबादत सां मुंसलिक हुया, कुझु वाक़ियात अहिड़ा हुया जेके उन्हनि जी निजी ज़िंदगी सां मुंसलिक हुया, कुझु वाक़ियात अहिड़ा हुया जेके उन्हनि जी अहिड़ी सियासी ज़िंदगी सां मुंसलिक हुया जंहिंमें मुख़्तलिफ़ शयूं मुख़्तलिफ़ पहलू जेके उहे अची था वञनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं नंढा हुया त हिकु वक़्तु नमाज़ पढ़ी रहिया हुया। नमाज़ शुरू कयऊं, नमाज़ शुरू कंदे हज़रत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में विया। तारीख़ जो वाक़ियो मौजूदु आहे, तमामु मशहूरु वाक़ियो आहे ऐं एतिरो मशहूरु आहे त मां सम्झा थो इन वाक़िए जे लाइ असांखे कंहिं हवाले ॾियण जी ज़रूरत न आहे। बेशक अहले सुन्नत जो उलमा बि इन खे क़बूल कयो आहे ऐं तस्लीम कयो आहे। अहले तशय्युअ वटि त उअं ई माना इन शइ खे तस्लीम कयो वेंदो आहे, मञियो वेंदो आहे। त अॼुकल्ह जा जेके बि तमामु उलमा आहिनि, पाकिस्तान जा मशहूरु उलमा जेके बि आहिनि,
सभई इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नमाज़ पढ़ी रहिया हुया त हिकु मरतबा हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं नंढा हुया, उन जी उमिरि तमामु नंढी हुई, त उहे रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सजदे में विया त सजदे जे मथां रसूल अल्लाह जी पुश्त ते सवार थी विया, सुभान यानी पुठी मुबारक ते सवार थी विया। अगरि ॾिठो वञे त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको बि अमल कयो आहे मुस्लमाननि जे लाइ सुन्नत आहे, बेशक लेकिन हीउ जेको अमल आहे अल्लाह इन ई में असांखे थोरो गौर करण जी ज़रूरत आहे। रसूल अल्लाह जी ज़िंदगी में जॾहिं नमाज़ पढ़ी रहिया हुया, इन जो मतिलबु इहो आहे त दीन पहुचाए रहिया हुया, बिल्कुलु बेशक दीन खां अलावा का ॿी ॻाल्हि न आहे, ऐं पाण दीन पहुचाइण ई आया, दुरुस्त दीन पहुचाए रहिया हुया, नमाज़ पहुचाए रहिया हुया, नमाज़ पढ़ी रहिया हुया, ऐं जमात हुई, जमात बि पोयां सहाबा कराम दुरुस्त मौजूदु हुया, ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन ई वक़्तु सजदे जो इंतिख़ाबु कयो, सुभान अल्लाह ऐं सजदो नमाज़ जी मेराज हूंदी आहे, बेशक सुभान अल्लाह बेशक ऐं सजदे जो इंतिख़ाबु करे इमाम हुसैन अलैहिस्सलाम रसूल अल्लाह जी पुश्त ते अचंदा। अचण खां पोइ जॾहिं नमाज़ हली रही हुई त सुभान रब्बियल आला जो ज़िक्र हली रहियो हुयो, त हिकु दफ़े असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, ज़िक्र फरमायो त सुभान रब्बियल आला, उन खां पोइ ॿिए दफ़े ज़िक्र फरमायो त सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला। नॉर्मली 3 दफ़ा इहो ज़िक्र पढ़ियो वेंदो आहे, रब हमद ऐं रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 4 दफ़े इरशाद फरमायो, इहो विर्द जारी रखियो 5 दफ़े बि, 6 दफ़े बि, 7 दफ़े बि, ऐं अॻिते वधंदा विया। हाणे सहाबा कराम पोयां नमाज़ पढ़ी रहिया आहिनि, ऐं उन्हनि खे ख़बर हुई त अगरि को अहिड़ो वाक़ियो पेश अची वञे त सम्झी वेंदा हुया त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ का वही नाज़िल थी रही आहे। सहाबा कराम सजदे में उन्हनि जे ज़हननि में यकीनन आयो हूंदो त अॼु अगरि सजदो तवील थिए थो, उहे नॉर्मली सजदो जेको आहे उहो एतिरो तवील न थींदो आहे, अॼु अगरि तवील थी रहियो आहे त इन जो मक़सदु इहो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नमाज़ जे दौरान का वही नाज़िल वही नाज़िल 70 दफ़ा ज़िक्र पढ़ियाऊं सुभान रब्बियल आला व बिहम्दे, सुभान अल्लाह ऐं जॾहिं 70 दफ़ा पढ़ी रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे मां सर खयों, सर खणण खां पोइ नमाज़ ख़तमु थी, सहाबा कराम गॾिजी अची करे रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचनि था ऐं पुछनि था, या रसूल अल्लाह नमाज़ जे दौरान का वही नाज़िल थी त अॼु सजदे खे एतिरो तूल अची वियो? त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त मां सजदे जी हालत में हुयुसि त मुंहिंजो नवासो हुसैन मुंहिंजी पुश्त ते अची वेही रहियो, अल्लाह ऐं जॾहिं वेही रहियो त जिब्रील अलैहिस्सलाम मूं वटि आया ऐं उन्हनि इहो इरशाद फरमायो त ऐं अल्लाह जा रसूल, अल्लाह ताला सलाम तव्हां ते मोकिले थो ऐं चए थो त हीउ मुंहिंजो हुसैन आहे, अल्लाह ऐं हीअ उहा हस्ती आहे जेतिरे ताईं इहो तव्हांजी पुश्ते मुबारक ते आहे, जेतिरे ताईं आहे एतिरे ताईं तव्हांखे सजदे खे तूल ॾियणो आहे। हाणे अगरि असां इन लफ़्ज़ खे ॾिसूं त जेतिरे ताईं इमाम हुसैन अलैहिस्सलाम रसूल अल्लाह जी पुश्त ते आहिनि एतिरे ताईं रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे खे तूल ॾियनि, त अगरि क़यामत ताईं इमाम हुसैन अलैहिस्सलाम वेठा हुजनि हा अल्लाह सुभान अल्लाह त सजदे खे तूल ओतिरो ई अचे हा। 70 दफ़ा जॾहिं ज़िक्र फरमायो हुयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम लही आया, छो जो उन्हनि खे इहो ॿुधाइणो हुयो त नमाज़ आहे, बेशक लेकिन हुसैन जी भी अजमत को जाए। बेशक बिल्कुल। और नाजरीन यहीं पे लिखने वालों ने ये भी लिखा कि हुसैन इब्न अली इस्तारा इस्तकामत कि जिसने कंकर उठाए तो दुर बना दिया, आसी थामे तो हुर बना दिया, बेजर को देखा तो अबूजर बना दिया और नैनवा आया तो करबल बना दिया। हुसैन अली अज़ीम साहब। बेशक नाज़रीन, बेशक इमाम हुसैन जी ज़ात अज़ीम आहे ऐं इमाम हुसैन ख़ुदा खे पिणु प्यारो बि आहे, ऐं इमाम हुसैन जी करबला में रक़म कयल इश्क जी दास्तान त हिकु मुनफ़रद ऐं अजीब आहे, जंहिंजे लाइ शाइर हिकु ॿोली में लिखे थो, खड़ा आखे इश्क पैगंबरा को इथे सर कटवावणे पवंदे आहिनि, शबीर सॾावण सौखा नहीं। खड़ा आखे इश्क पैगंबरा को इथे सर कटवावणे पवंदे आहिनि, शबीर सॾावण सौखा नहीं। पैगंबरी दावे अपनी जा, पैगंबरी दावे अपनी जा, इथे घर लुटवावणे पवंदे आहिनि, शबीर सॾावण सौखा नहीं। इते पुत्र होवण दे खंजर तले, तायो अर्श तो फिदिए नहीं आंदे। इथे पुत्र होवण दे खंजर तले, तायो अर्श तो फिदिए नहीं आंदे। इथे डे के बचड़े राह खुदा, इथे डे के बचड़े राह खुदा, वल लाशे चावणे पवंदे आहिनि,
शबीर सदावण सौखा नहीं। इत्थे खून भरे मकतल तो वध कई गैरत दे मकतल भी हैं। इत्थे खून भरे मकतल तो वध कई गैरत दे मकतल भी हैं। इत्थे खून भरे मकतल तो वध कई गैरत दे मकतल भी हैं। हिते पर्दादार शरीयत दे बाजार टुरावणे पौंदे हैं। शबीर सदावण सौखा नहीं, शबीर सदावण सौखा नहीं। किबरा ॾिसो इमाम हुसैन इज़त जी ज़िंदगी ते कई फ़रमान ॿुधाया ऐं इमाम जॾहिं मदीने खां करबला अचनि था त फ़क़ति इन जी ख़ातिर त इमाम चए थो मूं जहिड़ो कॾहिं बि तूं जहिड़ी जी बैयत न कंदो। यानी मुख़्तलिफ़ इरशाद मिलनि था इज़त जी ज़िंदगी जीअण ते। लेकिन इमाम हिकु हंधि इहो बि फ़रमायो त हे हाथ मिन ज़िल्ला, यानी ज़िल्लत जी ज़िंदगी खां इज़त जी मौत बहितर आहे। त आया असांखे इन मां छा थो दर्स मिले? करबला जे मैदान लाइ उन जे पस मंज़र में मुख़्तलिफ़ जुमिला आहिनि जेके जीअं तव्हां इरशाद फरमायो मिलनि था। हयात मिन ज़िल्ला या इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो पहिरें ॾींहं खां जेको कौल हुयो त मिसली ला युबायो मिसला यज़ीद, मूं जहिड़ो यज़ीद जहिड़े जी कॾहिं बि बैत न कंदो। बिल्कुलु। या इज़त जी ज़िंदगी खां ज़िल्लत जी ज़िंदगी खां इज़त जो मौत बहितर आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेका करबला जे हवाले सां हिकिड़ी तहरीक शुरू कई हुई 28 रजब ते, उहा तहरीक जेका आहे शुरू में जॾहिं हिजरत थी आहे त मदीने खां हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम, छो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस आहे त इन्नल हुसैन मिसबाहुल हुदा व सफ़ीनतुन निजात। त हुसैन मिसबाहुल हुदा आहे, यानी हिदायत जो चिराग आहे, व सफ़ीनतुन निजात ऐं निजात जी कश्ती आहे। बेशक ऐं चिराग बिल्कुलु उते कमु ईंदा आहिनि जिते अंधेरो हूंदो आहे, जिते जहालत हूंदी आहे, ऐं कश्ती उते कमु ईंदी आहे जिते ॿोॾ हुजे, जिते ॿोॾ हुजे। ऐं अगरि इंसानियत ख़तरे में हुजे त उन वक़्तु हुसैन जी कश्ती तयारु हुई। कश्ती हुसैन, कश्ती नूह खां जेको आहे सो अफ़ज़ल। ऐं हदीस में आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका कश्ती आहे सफ़ीना नूह वांगुरु आहे, जेको इन में सवार थियो उहो नजात पाए वियो ऐं जेको इन में सवार न थियो उहो गर्क थी वियो। त हाणे अगरि असां ॾिसूं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी कश्ती जो सफ़र जेको शुरू थियो आहे उहो मदीने खां इमाम अलैहिस्सलाम आया मके जी तरफ़, मके पहुता ऐं उते हज करणु, हज जे इरादे सां। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ज़िंदगी में तारीख़ में मिले थो त 25 हज इमाम हुसैन अलैहिस्सलाम कया आहिनि, माशाअल्लाह, जेके पैदल हज हुया, यानी पैदल वेंदा हुया। इमाम हुसैन अलैहिस्सलाम हज जे 25 हज अहिड़ा कया आहिनि जिन में सवारी ते न वेंदा हुया ऐं उन जा मुख़्तलिफ़ जेके रीज़न आहिनि उहे ॿुधाया विया आहिनि। हुनमें हिकिड़ो इहो बि आहे त इमाम अलैहिस्सलाम चाहींदा हुया त मां अल्लाह ताला जी जानिब जेको वञी रहियो आहियां, अल्लाह ताला जो जेको मुंहिंजो जेको सफ़र आहे, इन में चाहे मूंखे तकलीफ़ केतिरी छो न अचे, मूंखे उहो सफ़र करिणो आहे। बेशक। त इमाम अलैहिस्सलाम 25 हज जेके पंहिंजी ज़िंदगी जा पैदल करे अॼु 60 हिजरी में जेको हज हुयो करण लाइ पहुता जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम ज़िलहज जे महीने में, त 8 ज़िलहज ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम हज करण जो इरादो तर्क कयो। तारीख़ में मिले थो। ॾिसो, जंहिंजी काबे सां मोहबत हुजे, मोहबत मां ॿुधाए चुको आहियां, ऐं एतिरी मोहबत ऐं छो न हुजे, काबतुल्लाह अल्लाह जो घरु आहे ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम अल्लाह जे दीन खे बचाइण लाइ आया हुया। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे वालिद जी विलादत थी आहे खाने काबा में, ऐं इन सां हिकिड़ो रिश्तो आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी गुज़री आहे मके में। ईअं चइजे त मदीनो पहिरियों घर हो ऐं मको ॿियो घर हुयो। जी बिल्कुलु, मको पहिरियों घर हुयो ऐं मदीनो ॿियो घर, यानी इमाम हुसैन जे लाइ। जी बिल्कुलु, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मको घर बि हुयो ऐं मदीनो बि। ऐं जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम उते पहुचंदा, पहुचण खां पोइ हज़रत अब्बास अलैहिस्सलाम जो ख़ुतबो मिले थो त हज़रत अब्बास अलैहिस्सलाम खाने काबा जी छत ते वञी करे माण्हुनि खे इरशाद फरमायो त ही हुसैन जी कश्ती तयारु आहे ऐं हुसैन मैदान करबला ॾांहुं वञी रहिया आहिनि। तव्हां मां अगरि केरु अहिड़ो आहे त जेको असां सां गॾु हलणु चाहे, उन जे लाइ रस्ता खुलियल आहिनि। ऐं इहो बि इरशाद फरमायो त यज़ीद कुझु माण्हू मोकिलिया आहिनि जेके हाजियुनि जे वेस में आहिनि, एहराम पातल आहे, पर उहे पंहिंजे एहराम जे अंदरि ई खंजर लिकाए करे आया आहिनि ऐं उहे चाहिनि था त खाने काबा जे नज़दीक ई तवाफ़ जे दौरान ई इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे शहीद कर, ऐं उहा छो ते दॿिजी वञे ताकी माण्हुनि ताईं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो न पुॼे त केरु इमाम हुसैन जे ख़िलाफ़ आहे जेके इमाम जे क़त्ल में, इमाम खे शहीद करण में जेको आहे शामिल आहे। जी बिल्कुलु,
इन ई शइ जे पेश नज़र हज़रत अब्बास अलैहिस्सलाम उन शइ खे जेको आहे वाज़े कयो। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम बि ख़ुतबो ॾिनो इहा बसीरत आहे उन्हनि जी बेशक। ऐं उन खां पोइ जेको आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं हज़रत अब्बास अलैहिस्सलाम जो जेको क़ाफ़िलो आहे उहो हुतां खां रवानो थियो। काॾे? करबला। मैदान करबला 2 तारीख़ ते 2 मुहर्रमुल हराम ते पहुता। ऐं जॾहिं 2 मुहर्रमुल हराम ते करबला जे मैदान में पहुता त तारीख़ ॿुधाए थी त टोटल 72 ॼणा हुया जन जाम शहादत नोश कयो। यानी हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम अगरि अॼु असां हिन दौर में ॾिसूं, हिन दौर में जेके माण्हू आहिनि उहे अगरि का मशहूरु शख़्सियत आहे त उन जे कॉन्टेक्ट में हज़ारे माण्हू मौजूदु हूंदा आहिनि। अॼुकल्ह जे हवाले सां मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधाए छॾियां। अॼुकल्ह सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं माण्हू सोशल मीडिया खे इस्तेमालु कंदा आहिनि ऐं सोशल मीडिया खे इस्तेमालु करे उहो पंहिंजो दीन ऐं ईमान बि ख़तमु करे छॾींदा आहिनि। बिल्कुलु विसारे वेठा इन शइ जे लाइ लालच कहिड़ी आहे? लालच इहा आहे त मूंखे ॾिसण वारा घणा हुजनि, मिलियन जी तादाद में हुजनि, व्यूज़ जेके आहिनि उहे तमामु घणा हुजनि, असां मशहूरु थी वञूं, मतिलबु रियाकारी जे पोयां नहीं अदाकारी जे पोयां। जी बिल्कुलु। ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे इहो न हुयो त मूंसां गॾु मुंहिंजे लश्कर में हज़ारे लखें जी तादाद में माण्हू हुजनि, न, भले 72 हुजनि, अहिड़ा हुजनि जेके अलाह खे प्यारा हुजनि। यानी कि उन्हनि वटि मयार जेको आहे उहो अहमियत रखे थो पियो, न कि तादाद। जी बिल्कुलु। त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं करबला जे मैदान में पहुता त करबला जे मैदान में पहुचण खां पोइ पैगाम ॾिनऊं ऐं 2 मुहर्रमुल हराम ते करबला पहुता ऐं करबला पहुचण खां पोइ जॾहिं कुझु ॾींहं गुज़रिया त हज़रत हुर अलैहिस्सलाम जी आमद बि थी ऐं हज़रत हुर जेको आहे उन टाइम हज़रत हुर न हुयो बल्कि सिर्फ़ु हुर हुयो, हिकु गुनहगार हुयो। ॾिसो करबला जे मैदान में अगरि असां थोरो गौर कयूं त हर लम्हे में असांखे सबक़ थो मिले। बेशक। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं करबला जे मैदान में पहुता त हुर आयो ऐं जॾहिं करबला जे मैदान में पहुता त तारीख़ में हिकिड़ो अजीब जुमिलो मिले थो। इहो जुमिलो इहो आहे त सवारी ते सवार हुया, ज़ुलजना ते सवार हुया, अॻिते वधी रहिया हुया त करबला जो मैदान जीअं आयो न, ज़ुलजना हलण खां इनकार करे छॾियो। ज़ुलजना जा क़दम ज़मीन में ॼमी विया, अॻिते वधण जे लाइ तयारु न आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नवासा आहिनि, उन्हनि घोड़े खे चाबुक न हई आहे। अल्लाहु अकबर। ॾिसो दर्स आहे, हर लम्हे दर्स आहे। उन ई इमाम अलैहिस्सलाम जॾहिं ॾिठो त हीउ घोड़ो हलण जे लाइ तयारु न आहे, उन ई घोड़े तां लथा, ॿिए घोड़े ते चढ़िया। तारीख़ में मौजूदु आहे त 7 घोड़ा इमाम अलैहिस्सलाम तब्दील कया। अल्लाहु अकबर। 7 घोड़ा तब्दील करे ऐं जॾहिं महसूसु कयऊं त घोड़ा अॻिते नथा वधनि या ज़ुलजना जेको आहे उहो अॻिते नथो वधे। ज़ुलजना जी बि हिकिड़ी तारीख़ आहे पंहिंजी। अगरि ॾिठो वञे त ज़ुलजना जो अदब इन ई लाइ आहे त उन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो अदब कयो। सवारी इमाम हुसैन। ऐं मां इहो ई चवंदुसि, जी बिल्कुलु, मां इहो ई चवंदुसि त अगरि इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे सुञाणण वारो जानवर हुजे ऐं न सुञाणण वारो इंसान हुजे त अहिड़े इंसान खां अहिड़ो जानवर बहितर आहे। त इमाम हुसैन अलैहिस्सलाम सवारी तब्दील कई, माना घोड़ा जेके उहे तब्दील कया त घोड़ो हलण जो नालो नथो वठे। हिकिड़ो इहो मौक़ो आहे, हिकिड़ो ॿियो मौक़ो आहे जॾहिं करबला वारे मैदान में ॾहीं जॾहिं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजी क़ुर्बानी ॾियण जे लाइ ज़ुलजना ते आया त ज़ुलजना ते वेठा हाणे हज़रत अब्बास अलैहिस्सलाम शहीद थी चुका आहिनि, हज़रत अली अकबर अलैहिस्सलाम शहीद थी चुका आहिनि, हज़रत क़ासिम अलैहिस्सलाम जा लाशो जेको आहे खणी आया ऐं हज़रत अली असगर जो लाशो, हज़रत हबीब इब्न मज़ाहिर, सभई असहाब, अंसार, औलाद, सभिनी जा लाशा जॾहिं खणी आया ऐं थकिजी पिया ऐं एतिरो थकिजी पिया त आख़िरी विदा कयऊं ख़ैमे में अची करे ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम घोड़े ते आया ऐं चाहिनि पिया त हाणे लश्कर यज़ीद ॾांहुं वञनि। लेकिन इन खां पहिरीं बि हिकिड़ी मंज़िल आहे त उहो असर जो उहो वक़्तु आहे की जॾहिं इमाम तनहा आहे, इमाम खे सवार कराइण वारो कोई न आहे। इमाम हुसैन उहो हो जंहिं हर हिक खे सवार कयो ऐं जॾहिं मैदान में हर हिकु शहीद थींदो हो त इमाम खे सदा ॾींदो हो त मौला मुंहिंजी मदद लाइ अचो। लेकिन इन खां पहिरीं इहो मंज़र आहे त इमाम तनहा आहे ऐं हिकिड़ी ग़रीब भेण ग़रीब भाउ खे सवार थी कराए ऐं पोइ इमाम मैदान जी तरफ़ ॾे वञे। बिल्कुलु। ऐं जॾहिं इमाम अलैहिस्सलाम सवार थियनि पिया त
फ़नज़र यमीनन व शिमालन, इमाम अलैहिस्सलाम साॼे बि ॾिठो ऐं खाॿे बि ॾिठो अल्लाह अकबर, ऐं फ़रमायाऊं त मां मदीने मां निकिरंदो हुउसि त हिकु साइड खां अब्बास अची वेंदो हुयो, अल्लाह। हिकु साइड खां अली अकबर ये अची तारीख़ जा वेंदो हुयो, मसाइब हज़रत भरिया क़ासिम जुमला अची आहिनि इमाम वेंदो हुयो, हुसैन जा। केॾी मज़लूमियत आहे। जवानान बनी हाशिम अची वेंदा, अरिड़हं जवान ईंदा हुया जेके इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां गॾु हूंदा हुया। फ़नज़र यमीनन व शिमालन, साॼे बि ॾिठाऊं खाॿे बि ॾिठाऊं, केरु न हुयो। ऐं हज़रत अब्बास अलैहिस्सलाम खे यादि कयूं। बहरहाल हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम घोड़े ते सवार थिया त घोड़ो हलण खां इनकार करे छॾियो। आख़िरी जुमिलो इमाम अलैहिस्सलाम घोड़े खे इरशाद फरमायो, चई ए ज़ुलजना, बसि थोरी देरि आहे, बसि हिकु दफ़ो मूंखे मैदान ॾे तूं वठी वञ, पोइ तुंहिंजूं ज़हमतूं तमामु आहिनि। अल्लाह, घोड़ो हुयो न, इंसान त न हुयो, सुञाणे पियो त हीउ इमाम आहे। त घोड़ो पंहिंजी ज़बान में कंध हेठि करे चए थो त मौला मां कीअं हलां, मुंहिंजे क़दमनि में त ॾिसो। अल्लाह अकबर, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं हेठि ॾिठो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी न्याणी हज़रत सकीना सलामुल्लाह अलैहा अल्लाह अकबर। ज़ुलजना खे चए पई, ऐं ज़ुलजना मुंहिंजे बाबा खे न वठी वञ। अली अकबर हितां वियो, वापसि न आयो। जनाब क़ासिम विया, हितां वापसि न आया। औन मोहम्मद विया, उन्हनि जा लाशा आया। जेके बि हितां खां असहाब अंसार जेके बि विया, सभु जा सभु वापसि न आया। ऐं ज़ुलजना मुंहिंजे बाबा खे न वठी वञ। इमाम अलैहिस्सलाम लहंदा आहिनि ऐं जनाब सैयद सकीना खे प्यारु कंदा आहिनि ऐं प्यारु करे हिकिड़ो जुमिलो इरशाद फरमाईंदा आहिनि, चवंदा आहिनि, सकीना मूंखे इजाज़त ॾे त मां हितां खां वञा ऐं मां वञणु चाहियां थो, मां तारीख़ रक़म करणु चाहियां थो, छो जो करबला जो जेको मैदान आहे इहो मूंखां बग़ैर अधूरो आहे ऐं मूंखे जेको पैगाम पहुचाइणो आहे उहो पैगाम पहुचाइणो आहे। जनाब सैयदा सकीना सलामुल्लाह अलैहा उन ई टाइम इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां विदा करे इमाम अलैहिस्सलाम खे इजाज़त ॾिनी ऐं इमाम अलैहिस्सलाम उन्हनि खे राज़ी। ॾिसो, इमाम अलैहिस्सलाम जी तरबियत खणी चइजे या उन्हनि जो मिज़ाज चइजे, उन्हनि जे मिज़ाज में सख़्ती न हुई। बेशक ॿारनि सां बि एतिरो प्यारु हुयो, जानवरनि सां बि प्यारु हुयो। हाणे हज़रत हुर जी जेका ॻाल्हि आई, हज़रत हुर अलैहिस्सलाम जी एतिरी अहमियत न हुई करबला जे मैदान में इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां। उन जेको रवैयो अख़्तियार कयो हुयो उहो इन लाइक़ु न हुयो, लेकिन जॾहिं उहे बि ईंदा आहिनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम वटि त इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहो इरशाद फरमाईंदा आहिनि त ऐं हुर, तुंहिंजो नालो वालिद आहे, तुंहिंजी अमड़ जेको नालो हुर रखियो आहे इहो सही रखियो आहे। कीअं सही रखियो आहे? हुर जी माना आहे आज़ादु, ऐं हुर तुंहिंजो नालो जॾहिं हुर रखियो वियो आहे त हाणे तूं आज़ादु आहीं, दुनिया ऐं आख़िरत में आज़ादु। बेशक क़िबला तमामु बहितरीनु गुफ़्तगू थी गुज़री। असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजा जेके असांजे प्रोग्राम में तशरीफ़ खणी आया ऐं ज़िक्र इमाम हुसैन में जेको आहे ज़िक्र इमाम हुसैन में असांखे बि सवाबु थियो, तव्हांखे बि सवाबु थियो ऐं नाज़रीन बि जेको आहे हिन मां मुस्तफ़ीज़ थिया। नाज़रीन, इन सां असांजो प्रोग्राम पंहिंजी इख़्तिताम ते पहुतो। मिलूं था हिकु ॿिए ॾींहुं, हिकु ॿिए उनवान, हिकु ॿिए महिमान सां गॾु। सलाम या हुसैन। शाह अस्द हुसैन, बादशाह अस्द हुसैन, दी अस्द हुसैन, दी पनाह अस्द हुसैन, सरदाद न दाद दस्त दर दस्ते यजीद, अक्का के बिनाए ला इलाहा अस्द हुसैन।